मेहड़ कल खां वठी सोशल मीडिया ते मेहड़ तालीम खाते जी बेध्यानी नाअहलीअ जे करे इन ॻोठ जे रहिवासी जे स्कूल जी गैर हाज़िर अमले जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल वारो मामिलो मास्तरियाणियूं वीज़ा ते वियल ॻोठ सुल्तान भट्टी जे रहिवासी मूजिबि असांजे बार शिकायतुनि ते लाॻापियल कंहिं बि इदारे नोटिस न वरितो। मक़ामी ॻोठाणनि ऐं शागिर्दयाणी जो मीडिया अॻियां एहतिजाज कंदे ॿुधायो त असां ॻोठ जे प्राइमरी स्कूल में मुक़ररु 5 मास्तर ऐं मास्तरियाणियूं रिकॉर्ड मूजिबि ॾेखारियल आहिनि, मगर मुसलसल गैर हाज़िर आहिनि। सिर्फ़ 2 मास्तर ऐं 1 मास्तराणी ड्यूटी कंदड़ आहिनि। बाक़ी 2 मास्तराणी जूं मस्ट्रोल ते सहियूं करण जूं दाहूं कयूं। जिते अवामी न्यूज़ महर जी टीम ॻोठाणे जी शिकायतुनि ते ॻोठ सुल्तान भट्टी पहुती। इन मौक़े ते टीओ मेहर शेर मोहम्मद अबड़ो पिणु स्कूल जी विज़िट करण बाद जंहिं ॻोठाणे जी शिकायतुनि मूजिबि मास्तराणियूं गैर हाज़िर आहिनि, उन हवाले सां टीओ शेर मोहम्मद अबड़ो मीडिया सां ॻाल्हाइण खां कुतो जवाब ॾिनो। वधीक ॻोठ जे रहिवासियुनि हाजी मोहम्मद रमज़ान भट्टी अवामी न्यूज़ सां ॻाल्हियूं कंदे चयो त सुल्तान भट्टी प्राइमरी स्कूल आहे जंहिंमें 5 मास्तर आहिनि, 2 मास्तर आहिनि, 3 मास्तरियाणियूं। हिकिड़ी मास्तरियाणी अचे थी, 2 मास्तर अचनि था। 2 मास्तरियाणियूं, हिकिड़ी अबासण आहे, हिकिड़ी सूमराणी आहे। 3 साल आहे। कल्ह बि मूं पोस्ट चाढ़ाई हिकिड़ी, त उन में सिर्फ़ु 5,000 अचनि थी पघारूं वठी, ऐं पोइ जेको आहे 25,000 नथियूं अचनि। 3 साल आहे। 3 सालनि में कॾहिं बि जेको आहे हिननि महीनो ड्यूटी न कई आहे। पघार हले थी पई, सही एॾे भरिजे थी पई। सही हिकिड़ी जीअं असांजी हेड मास्तरियाणी आहे, उहा थी चए मां मजबूर आहियां मथां। अॼु टीओ साहब पहुतो आहे, कल्ह मास्तरियाणी न। अॼु टीओ साहब पहुतो आहे, हिन महिल बि मास्तरियाणियूं 2 कोन्हनि, चए थो ड्यूटी न कनि थियूं। पघार खणंदियूं, ड्यूटी न कंदियूं। मूं चयो ड्यूटी न थी, मूं हुनजी पघार बंदि कई आहे। तो पघार बंदि कई आहे त मां हुते हेड मास्टर खां सुवाल कयो, त उन ते जेको आहे सो सहियूं हलनि थी पियूं। मसइलो आहे त 3 साल पघार खणनि थियूं, सहियूं हलनि थी पियूं, ड्यूटी नथियूं कनि। असांजो मुतालबो आहे त इहे 2 मास्तरियाणियूं ड्यूटी कनि। असांजे ॻोठ में ॿार घणा आहिनि, 2 मास्तरियाणियूं ड्यूटी कनि। 2 मास्तरियाणियूं 3 साल चवनि थियूं तव्हांखे मोकिलो आहे, असांखे मथां सपोर्ट आहे। हाणे उहा मथां सपोर्ट लॻी पिया। हिन महिल बि मां मीडिया घुराई आहे, कल्ह बि घुराई आहे, ड्यूटी ते कोन्हनि, ड्यूटी ते नथियूं अचनि। का कराची रहियल आहे, का काथे रहियल आहे, ड्यूटी नथियूं कनि, पघार खणनि थियूं सरकारी मास्तर। असांजो मौक़ो आहे त इन्हनि खे जा रिलीफ कयो वञे, ॿिए पासे ॿियो मास्तर खपनि, जा असांखे इहे ड्यूटी ते खपनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।